चाचा नवाब गंदु करण का सवाइ कोन मणंदो। गोराम जेकॾहिं चाचे नवाब जो तूं साथ ॾे न त देर न लॻंदी। ठीकु आहे, जेकॾहिं चाचा एतिरो ज़ोर भरे थो त हिन दफ़े गंदु कयूं। गोराम जेकॾहिं तूं असां सां चाचे नवाब सां साथ ॾी न त जाड़ो हीअं जॻह ख़ाली कंदो। 25-30 लख जी जाइ आहे, जेकॾहिं कब्ज़ो थी वियो न पोइ त गंज थी वेंदो। असली वंडे विराए खाईंदासीं। एतिरी आसानी सां जाड़ो घर ख़ाली न कंदो। जेकॾहिं ज़ोर भरियूं त राउती जी ॻाल्हि सही आहे, ज़ोर भरे थो त जॻह ख़ाली कराए वेंदासीं। ॾिठल थोरो मसलो गंदो, पर जेकॾहिं लिखत सची आहे न त पाणे ॾिठल घर बि ख़ाली कंदो। लिखत सोराना सची आहे, तूं थोरी बि हिमत कंदे न त कमु थी वेंदो। सच बाची जॻह इहो जाड़ो कुझु बि कोन्हे को। जेकॾहिं ईअं कयोसीं न त कमु थी वेंदो। कयूं था कोशिश, जे फबियासीं त पोइ त ड्रव आहिनि, न त उहे त आहियूं त वॾेरा साॻा ई न। भलाई थींदी, अलाह भलाई कंदो, तव्हां परेशान न थियो। अरे मलूक को खुदा बेड़ो गर्क कंदी, होशल का बंदूक लॻंदी। यार तूं त मूंसां हशर करे छॾियो आहे। हशर हाणे महिरबानी करे हली रही सघे पूरी हक़ीक़त ॿुधा त मुंहिंजी जान छुटे। बाबा हक़ीक़त इहा आहे त मूं 12 लख ॾेई तोखां घर ख़रीद कयो, ॿी वरी कहिड़ी हक़ीक़त? इन ॻाल्हि जो मां शाहिद आहियां। अरे तूं त बस कर। अरे मूंखे ख़बर आहे त तूं शाहिद आहीं। क़ुरानी कहे जाए जा जॾहिं पादर वसाए मैं ते सभु शाहिदड़ियूं ॿाहिदड़ियूं विसरी वेंदई। अहिड़ो ठाहू को तूं कॾहिं खां वठी थियो आहे ॿुधाए? अरे ठाहू को त मां ॼाए ॼम खां। अरे मूं त राजन जा ढींगा ठेरी करे छॾिया। पर यार तो जहिड़ी पवा मां अहिड़ो अची फाथो आहियां, अहिड़ो अची फाथो आहियां। छा कयां यार, छा कयां? मूंखे रुगो इहो ॿुधाए त मां रह सघे खणी हक़ीक़त ॿुधायां। तूं मूंखे घणा पैसा ॾींदे? हा ॿुधाए। बस यार हाणे हीअं था कयूं, जेको न मूं तोखां ₹1 लाख वरितो हो, बस यार इहो तोखे मां वापसि थो कयां। बस न उहो लख व्याज समेत वापसि वठंदोसांइ। हलो यार ठीकु आहे, तोखे व्याज समेत ॾींदुसि। हाणे त राज़ी आहीं न? हाणे हलो भला हली रहे सघे ॿुधाए त इहो सॼो ड्रामो आहे। हा ॾींदुसि न बाबा, ॾींदुसि न, पर पहिरियों पैसा ॾे पोइ शायदि ई मटाईंदुसि। शाहिद मां आहियां न, तोखां पहिरीं मूंखे पैसा मिलण खपनि। बाबा बाबा तव्हां ॿिन्ही खे मां राज़ी कंदुसि। बस न हाणे इहो राति हली सॼी हक़ीक़त रहे सघे। अलफ खां वठी ये ताईं ॿुधायो त इहो सभु ड्रामो आहे, ड्रामो। बाबा ॻाल्हि ॿुध सिधी सही, पहिरियों पैसा पोइ ॿियो कमु, छो त तो मलूक जे अञा ॿी महिल ॾिठी कान्हे का। यार तो मां कीअं चे फाथुसि, वॾी का बवा ही ॿियो। छा चई भला? अरे तोखां घटि, तोखां घटि। कंहिंसां पई ॻाल्हाए? कंहिंसां बि न, मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि? कंहिंसां बि न। मूंखे गोराम खान खे बेवकूफ़ थी बणाई। मुंहिंजे वञण खां पोइ तूं पंहिंजी आशिकनि सां थी ॻाल्हाए। अॼु मां तोखे रंगी हथों पकतो आहे, तॾहिं बि तूं मञे नथी। वॾी का नेठर आहे। गोराम अजाया शक करण छॾे ॾे, मां त मासीअ सां पई ॻाल्हायां। मासीअ सां? भले इहो त ॿुधाए मूंखे, तुंहिंजी मासी कॾहिं खां फोन रखणु शुरू कई आहे? इहे कूड़ हाणे छॾे ॾे, सुञाणां थो मां तोखे। जेकॾहिं एतबार नथो अचे न त ही वटि मोबाइल नंबर लॻल आहे हिन में, कॉल कर। ॾिस त वरियाम ॾे थी फोन वञे या मासीअ ॾे, कर कॉल। तूं छा थी सम्झे त मां डायल न कंदोमांसि नंबर? नथो खणे, खण खण वरियाम चवां थो, खण। खणो नथो खणे। भाग तुंहिंजा भला आहिनि सदोरी, जेकॾहिं खणे हा न ॾेखारियां तोखे ॾींहं जा तारा। कसम सां अम्मा जो नंबर आहे, तूं मूंखे अम्मा जन जे घर त नथो छॾी त
अवेल सवेल हुन सां फोन ते बि न ॻाल्हायां छा? यादि रखी छॾ मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि, जंहिं ॾींहुं बि न मूंखे पको सबूत मिलियो त तुंहिंजूं टंगूं ॿाहूं भञी छॾींदुसि। गोराम जंहिं ॾींहुं सबूत मिलई न त मूंखे बंदूक हणी कढजांइ, मां तोखे कोन रोकींदसि। ऐं हा, जेकर मूंखे सबूत मिलियो न तोखां पुछंदुसि थोरी, सिधियूं बंदूक हणंदोमांइ। पर कान तो मुंहिंजनि हारनि खे ज़मीन था भॼाए चङो नाहे कर, हो सभु न कट मूंखे न चङो कोन थींदई। इन जेके तो वांदा माण्हू ज़मीन ते आणे छॾिया आहिनि, जाने में हिम्मत आहे तोखे फसल करे ॾियण जी? यार ज़मीन शाम जी न आहे, हाणे पैसा ॾिना तव्हांखे अख़बार कान, पर छा थो सम्झी तूं? छा थो सम्झी तूं? फसल आबाद करे पटाई करे वञी घर में रखंदे? अख़बार कान नवाब खे सिधो मारण सवलो न आहे। नवाब नांग अथई, नांग या कम हूंदासीं नांगनि जे टिरनि में चढ़ंदो आहियां। कहिड़ो हक़ आहे तुंहिंजो राणा जी मिल्कियत जे मथां? अड़े राणा मुंहिंजो भाउ आहे, असीं ॿई पाण में निबिरी पवंदासीं। चयो असांजे विच में टंग न आहे, मारजी वेंदे मारजी वेंदे। सीअ सीसीअ में साह आहे न, तेसीं कब्ज़ो न छॾींदोमांइ। बाक़ी मूंखे माराए पोइ भले ज़मीन ते कब्ज़ो कजां। नवाब नांग अथई, नांग या कम हूंदासीं नांगनि जे टिरनि में चढ़ंदो आहियां। बाबा साईं जेसि ताईं हिननि खे सटको न ईंदो न त डरंदा ई कोन। चवां थो पोटे गिफ्ट छॾ, नवाब जे हारनि मां जेको ज़मीन ते अचे न तुंहिंजी खल लाए छॾिजो, चीरो न छॾिजो। माई सियाणी मुंहिंजे लाइ चांहि जो कोप त ठाहे। बानो बेगम तुंहिंजे लाइ हिकिड़ो कोप चांहि जो रखियो आहे। सियाणी मुंहिंजे लाइ बि चांहि जो कोप खणी अचिजां। ॿुधई न छा, मां तोसां आहियां, वञी चांहि खणी आ। इहो मूंखे न नंढी साइण जो हुकुम न आहे। हुकुम जो छा मक़सद आहे? चांहि जो कोप खणी ईंदी त छा तूं लही वेंदी? जेकॾहिं न तोखे चांहि जी एॾी ज़रूरत आहे त पाण करे वञी पी। झलक ब्यूटी क्रीम, हिन में आहे हर्बल इंग्रेडिएंट्स, हल्का दाग धब्बा करे हमेशा लाइ खत्म। झलक ब्यूटी क्रीम एंड सोप। जे मां पाण चांहि कयां त पोइ नौकराणी कहिड़े कम जी? हिन सियाणीअ खे मूं पंहिंजी ख़िदमत लाइ रखियो आहे, तुंहिंजी ख़िदमत लाइ न। न तव्हां पाण में न विड़ो, मां चांहि ठाहे थी अचां, विझी थी अचां रधे पके में पाणी। का बि ज़रूरत न आहे हिन लाइ चांहि करे अचण जी। बानो बेगम अगरि जे पाण थोरी नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते वेही ज़िद कयूं न त पोइ पाण गॾु कॾहिं बि न रही सघंदासीं। मूं कॾहिं चयो आहे त तूं हिते असां सां गॾु रहो? 10 चकर त चई चुकी त हितां वञ, पर तूं हितां वञण जो नालो ई नथी वठी। अलाए कहिड़ी मिटीअ जी ठहियल आई जो को चवण ई नथी वठी। ठीकु आहे, मां बि हिन घर मां वञण वारी न आहियां, भले तूं बि ज़ोर लाए ॾिस। पोइ इज़त बि अहिड़ी थींदई न जहिड़ी हींअर पई थियनि। तुझे करे, सिर्फ तुझे करे नहीं मारो छोड़ो छड़े शहर रवाना थी। बाकी तू कॾहिं तो घर खाली करे दे। अरे तू वरी कॾहिं ठाहु कोन थी आई? हां ॾह खां वठी तूं एॾो ठाहु कोन थी आई जो मूंखां घर खाली कराईंदे? तोखां मां न नवाब घर खाली कराईंदो। अरे सुञाण उन नवाब खे बि तोखे बि ख़बरदार, कॾहिं को बि मुंहिंजे घर में घिड़ियो न को ढेरी करे छॾींदो सास। इहा त सुभाणे ख़बर पवंदी न जॾहिं नवाब माण्हू वठी तुंहिंजे घर में घिड़ंदो। हा जेकर जबरदस्ती कंहिं मुंहिंजो घर खाली करायो न वो मलूक मां तुंहिंजो ढींगो ढेरी करे छॾींदुसि। या दिमाग़ में ॻाल्हि विझी छॾ। मुंहिंजो अॻ में ई ढींगो ढेरी लॻो पियो आहे, तूं मुंहिंजो ढींगो ढेरी छा कंदे? हाणे तूं इहो न सोच त अदावारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿिए हंधि कराईंदा। हा जेकॾहिं मां परणजी कंहिं ॿिए हंधि वयसि न त मां ज़हर खाई मरी वेंदसि, पर तोखां सवाइ मां कंहिंजी बि न थींदसि। सदोरी
तुंहिंजा ॿाहिरि हाणे मूंखे कॾहिं बि रिश्तो कोन ॾींदा। इन लाइ मां चाहियां थो त तूं ऐं मां हली कोर्ट में शादी कयूं। न वरियम न, घणी बदनामी खई आहे। हाणे घर खां ॿाहिरि निकिरण जे लाइ मां सोचे बि नथी सघां। तो छा सॼी ज़िंदगी तूं घर में गुज़ारींदी? तुंहिंजे यादुनि जे सहारे जिंदगी गुज़री वेंदी। सदोरी, तूं त अकेलाई में जिंदगी गुज़ारे वेंदी आहे, पर मुंहिंजो त तोखां सवा पल बि ॾुखियो गुज़रो। आदत विझ वरियाम, मूंखां सवा जिंदगी गुज़ारण जी आदत विझ। आदि करे छॾ पाण खे, छो त हाणे असां ॿई हिकु नथा थी सघूं। मूंखां त हू हिकिड़ो पल भी नथी विसरे, मूंसां नथी जे निभाए त छा करियां। जाला खाना तो त रात तव्हांखे त हिन ॻाल्हि ते फ़खुरु थियणु घुरिजे। तव्हां आया आहियो, तव्हांजे लाइ इज़त आहे, पर इहो रिश्तो असांखे क़बूल न आहे। सुल्तान खाना, तव्हांजी मर्ज़ी, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदोमांसि, तव्हांजे सभई हिकु थी वियो न पाण में, तव्हां खां वधीक बि का बि अहिड़ी ताक़त कान हूंदी, इहो ॿुधाए थो छॾियो। नवाब साईं, इन मसइले ते मां ॿीहर ॻाल्हाइण नथो चाहियां। तव्हांजो जेकॾहिं ॿियो को कमकार आहे त हुकुम कयो। ठीकु आहे सुल्तान खाना, तव्हांजे दिलि मुतमइन न आहे न, ख़ैर आहे, पर वरी बि सोचिजो ज़रूरु, अञा हिकु दफ़ो तव्हां वरी बि ईंदुसि। इहो असांजो पहिरियों ऐं आख़िरी जवाबु आहे। इन मसइले जे लाइ तव्हां ॿीहर न अचो। बाक़ी तव्हांजे लाइ तमामु घणी असां वटि इज़त आहे। हिन उताक जा दरवाज़ा तव्हांजे लाइ हमेशह हमेशह जे लाइ खुलियल आहिनि। ठीकु आहे सुल्तान खाना, पर हिकु दफ़ो ज़रूरु ईंदोमांइ। हदीअ जी शादी कराए छॾियूं न, त अहिड़ा माण्हू असांजे दर ते न अचनि, पर जेकॾहिं अहिड़ी घर में वेठी हूंदी त इहे रिश्ता ईंदा ईंदा, असां कंहिंखे मोड़ींदासीं। अम्मा, मूंखे पूरी पक आहे मुंहिंजो रिश्तो अदावारनि वरिया वसाई वसो हिते नाहे आई। राणे मुंहिंजे रिश्ते जी घुर कई आहे, तॾहिं वसाई हिते आई हुई। इन निभागे ॻोठ मां का बि छोकिरी नज़र न आई जो तुझे अची मोए खे शर्म बि न पियो अचे त घिटीअ में इंजे वेंदे छोकिरनि सां थो ॻाल्हाए। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं उन ॾींहुं करे हा न, त सुल्तान खे चई इन निभागे खे छंड कढराए छॾियूं हा। जेका अॼु ॻाल्हि कई अथई न, इहा उहो करे ई न हा। अम्मा, कीअं ॿुधायां हा अदावारनि खे? ख़बर बि अचे त अदावारा तेज़ तबियत जा आहिनि, ऐं मां नथी चाहियां त थोड़ी थोड़ी ॻाल्हि जे करे बंदूकूं उभियूं कनि। इन जे करे मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कयमि, ऐं राणा उहे सम्झी वेठो त मां शादी करण जे लाइ राज़ी आहियां। नवाब साईं, मूंखे अवां मां पूरी पूरी उमेद हुई त सुल्तान वारनि खां इहो संग अवां खे कढी ॾींदो, पर सुल्तान त अवां खे संवत ई न ॾिनी। राणा खान, सुल्तान खे रिझाइण वक़्तु लॻंदो, बचे चकर वञणा पवंदा। इहो पंहिंजे आपे मां निकिरी गरम न थधो थधाई सां ॻाल्हायो, ऐं मूं हुनखे सोचण जी मोहलत ॾिनी आहे। अञा ॿिया जेके ख़ासि ॿ ॼणा, छा नालो थियो, उन तौर में किरकिर कई पे, पर हुनखे चयमि त मां करे वे थधो थी सलाह कंदो, ऐं पोइ जॾहिं ॿीहर वेंदुसि न हला कंदो मञाए वठंदोमांसि। ईअं त सवला त कोन कढंदोमांसि। नवाब साईं, जेकॾहिं अवां मुंहिंजो इहो कमु कयो त यकीन ॼाणो सॼी ज़िंदगी मां अवां जा पेर थी वेंदा। नाला कान्हे, कमु तुंहिंजो थी वेंदो, थी वेंदो, ख़बर आहे न। पर तूं रुगो इहो ॿुधा त तुंहिंजो वक़्तु गुज़रे कीअं पियो, कंहिंखे टांडा ॾेई वेठो आहीं हिते। नवाब साईं, हिन वक़्तु जाड़े सां
ज़मीन जो को सौदो कयो उनखे फॾो पियो थो वञे अञा त इहो मूंखे ज़मीन जो कब्ज़ो नथा ॾिए जाड़े सां त मां मुंहुं ॾियो वेठो हुउसि पर विच में अची अदे अकबर खान दंगड़ हाणे इहो कमु तव्हांखे ई करिणो पवंदो नवाब साईं अदे अकबर सां मिलंदव ऐं हुनखे राज़ी कंदव त इहो कब्ज़ो मूंखे वरी इन जी ज़मीन केतिरी जो तो हिन सौदो कयो आहे पूरे वाटर जो सौदो थियो सॼो वाटर ने जाड़े हेठि आयो किथां नवाब साईं इन जाड़े वारे छोकिरे मिठल अदे अकबर जी धीउ सां शादी कई उन छोकिरी खे पंहिंजो जेको बि हिसो मिलियो उन समूरी ज़मीन जो वरी जाड़े मूंसां थी सौदो कयो तो पर जाड़े खां लाइ कहिड़ा नोट ॾिना हूंदा पैसा त मूंखां समूरा वठी वियो आहे आउं तोखे चङी तरह सुञाणा त तो कहिड़ा हुनखे नोट ॾिना हूंदा का न का हेर फेर तपेदार न मिली करे कई हूंदी ज़रूर ऐं वरी ॾिसो जे तूं न पैसा ॾेई छॾी था त पॾो छो हलिया तॾहिं पॾो हले पियो फॾो ई सही नवाब साईं फॾो ई सही पर हिन फॾे खे बि तव्हां ई हल कंदव नवाब साहिब जेसि ताईं मुंहिंजा कम सिधा नथा थियनि न तेसि ताईं मां हथ कोन कढंदुसि तूं वेॾो छाणू काओ है उन राणे खान जे गुड़की में फाथे कीअं नवाब खान इहो ई त यार पिट को आहे त मूं जहिड़ो सियाणो माण्हू इन जे कोड़कीअ में कीअं फाथो अहिड़ो फाथो आहे जीअं सियाणो का बिजलीअ जे खंभे में टंगियो पियो हूंदो आहे न ईअं टंगियो पियो अदा कुझु बि कर छा बि कर पर हिन कमीने जो पिल्लो कर वो पाण खे अलाए छा थो सम्झे हुनजी एतिरी सख जो हुन असां खां रिश्ते जी घुर कई आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया